कंबर में 7 डिसंबर एकता दिहाड़ो मल्हाइण जूं तैयारियूं ज़ोर शोर सां उरूज ते पहुची वयूं। कंबर में यूथ फोरम तरफ़ां रोज़ाना कोशिश अख़बार ऐं कोशिश डिजिटल जे सिंध में धारिया नामंज़ूर सिरे हेठि मच कचहरी जो प्रोग्राम लाइ हिकु वॾो पिंडाल सक़ाफ़ती रंगनि सां सजायो वियो, जंहिंमें नौजवाननि पोढ़नि पकनि पसगिरदाई जे ॻोठनि जे ॻोठाणनि वॾे अंग में शरीक थी तक़रीब खे 4 चंड लॻाए पुरवकार शानदार बणाए छॾियो। उन मौक़े ते मच कचहरी जे शुरका कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त घणियूं महिरबानियूं कोशिश जूं जिन हिकिड़ो बहितरीनु उनवान ॾिनो आहे त सिंध में धारिया नामंज़ूर। सिंध में जेकी बि धारी आबादकारी असांजे मथां मुसलत कई वई आहे उहे असांजे नौकरनि पाणी ज़रायत ऐं जेकी बि असांजा वसीला आहिनि उन्हनि जो हू खाज करे वेठा आहिनि। ऐं असांजा सिंधी नौजवान अलाए केतिरा आहिनि जेकी पंहिंजे वॾनि शहरनि खां दरपदर थी विया आहिनि ऐं वॾियुनि नौकरियुनि खां उहे दरपदर थी विया आहिनि। उन्हनि में वॾियुनि नौकरियुनि में जेकी बि आहिनि उहे धारिया अची विया आहिनि। अफ़गानी, बिहारी, बंगाली या पठान जेकी बि धारिया आहिनि उहे असांजी धरती जे मथां मुसलत कया विया आहिनि। असीं आला इदारनि खां इहा घुर था कयूं त जेकी बि हिन सिंध में धारिया मौजूदु आहिनि उन्हनि खे फिलफोर ॿाहिरि कढियो वञे। ऐं जेको ई अफ़गानियुनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन हले पियो, सॼी हिन चइनी सूबनि मां 3 सूबनि मां उन्हनि खे कढियो वियो आहे, पर हिकिड़ो ई सूबो वाहिद सिंध आहे जंहिंमें हिन वक़्त ताईं अफ़गानियुनि खे कढियो न पियो वञे। 500 जे एवज़ हितां जो पुलिस वारो उन्हनि अफ़गानियुनि खे हिते ई छॾे थो ॾिए, हिकिड़े हंधि खां पकिड़े ॿिए हंधि छॾे थो ॾिए। ईअं न थियणु घुरिजे। आला इदारनि खे इहो नोटिस वठणु घुरिजे त हिन में जेकी बि हिन धरती ते धारिया आहिनि उन्हनि खे फिलफोर ॿाहिरि कढियो वञे। कंबर यूथ फोरम जा असां थोराइता आहियूं ऐं तव्हांजा बि थोराइता आहियूं। असां तव्हांजे हिन चैनल जे तवसुत सां इहो ॻाल्हि रखूं था त सिंध अंदरि मुसलसल जबरी बुनियादनि ते न सिर्फ़ु सिंध जा वसीला लुटिया था वञनि, पर साॻी रीति सिंध अंदरि जेका आहे सो हिकिड़े मुनज़िम तरीक़े सां हिकिड़े साज़िश तहत सिंध अंदरि धारियुनि खे मुनज़िम करे ऐं हिते धारियुनि खे आबादकारी ॾिनी थी वञे। असां सम्झूं था त सिंध जा ही जेके लखे करोड़े माण्हू आहिनि या सिंध जो जेको ही बाशऊर अवाम आहे, सिंध जा ही जेके बाशऊर नौजवान आहिनि, क़तई तौर ते बि सिंध अंदरि हिन जदीद कॉलोनाइज़ेशन खे ऐं सिंध अंदरि हिननि धारियुनि जी जेका आहे सो आबादकारीअ खे कॾहिं बि तस्लीम न कंदा। ऐं असीं 7 डिसंबर के न सिर्फ़ु सक़ाफ़त जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं, पर साॻीअ रीति पंहिंजे वसीलनि, पंहिंजी ॿोली, पंहिंजी क़ौम ऐं क़ौम जे बका जो ॾींहुं करे मल्हाईंदासीं। जंहिं हिन मच कचहरी जे प्रोग्रामनि खे दुनिया ताईं पुॼायो आहे। सिंध में जेका धारी आबादकारी आहे तमामु बहितरीनु स्लोगन आहे अवां जो। सिंध में जेकी धारी यलगार असांजे मथां मुसलत कई वई आहे, हर दौर में असांजे मथां मुसलत कई वई आहे। धारिया माण्हू तव्हां वीज़ाउनि ते रहा आहियो, उन्हनि खे अलॻि कैंपियूं ठाहे ॾियो, उहे उते रहनि जीअं कानूनी वे सां माण्हू रहंदा आहिनि, उहे रहा आहियो असां वटि। हीअ धारी यलगार कॾहिं अफ़गानी, कॾहिं पंजाबी, कॾहिं मुहाजरनि, कॾहिं पठान। सिंध को भला यतीम खानो त कोन्हे को। असीं पाकिस्तान जी कुवतुनि खां इहा घुर था कयूं त ख़ुदारा जेके बि माण्हू हिते ग़ैर आइनी रहियल आहिनि उन्हनि खे हितां कढियो वञे। जेके माण्हू हिते रहण था चाहिनि उन्हनि खे वीज़ाऊं ॾियो, उन्हनि खे कैंपूं ॾियो, उहे रहनि। पर असीं माण्हू उहे बर्दाश्त कंदासीं जेके तालीमी माण्हू हुजनि, जेके इल्म सां चाह रखंदा अचनि, असांखे उहे माण्हू क़बूल न की असांखे धाड़ेल, मंछात, फरोज, चोर, ठग इहे असांखे कतई कोन था खपनि। जी अॼु जेको मच कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे उहो 7 तारीख़ जी आज़ा में कयो आहे। ऐं हिकिड़ो असीं जेको आहे सो अॼु ॾिसंदव त सिंध में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा धारिया रहनि था। उहे अॻवानी जी सूरत में हुजनि, उहे बिहारी जी सूरत में हुजनि। सिंध में सिंधी माण्हुनि खे अक़लियत करण में का बि उन्हनि कसर न छॾी आहे हितां जी हुकूमत। हितां जे धारियुनि में उहो मुख़्तलिफ़ जेको आहे सो ॾोहनि में मुलविस आहिनि। पर जेको अॼु कोशिश हीउ जेको स्लोगन ॾिनो आहे इहो हिकिड़ो पैगाम थो वञे सिंधी क़ौम जो त सिंधी माण्हू कंहिं बि धारे खे पंहिंजी धरती ते क़बूल कोन पिया कनि। उहो कहिड़ी बि सूरत में धारियो हुजे, उहो अॻवानी जी सूरत में हुजे, उहो असांखे क़बूल कोन्हे को। उहो बिहारी जी सूरत में हुजे, उहो असांखे क़बूल कोन्हे को। छो जो तव्हां ॾिसंदव त जेके धरती ते पंहिंजी जंहिंजी क़ौम हूंदी आहे उहा धरती उन जी हूंदी आहे। पर सिंध उहो वाहिद खितो आहे हिकिड़ो जेको आहे सो माना यतीम खानो बणाए छॾियो आहे हितां जी हुकूमतुनि। ऐं सिंध ते हमेशह मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वार कया था वञनि। ऐं उहो धारियुनि जी सूरत में हुजनि। धारियुनि ॾिसो त धारियुनि हिते दहशतगर्दी ॾिनी आहे, धारियुनि हिते नशो ॾिनो आहे, धारियुनि हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा धारियल कल्चर ॾिनो आहे। पर सिंधी क़ौम उन्हनि खे रद्द थी करे ऐं इंशाअल्लाह 7 तारीख़ ते कोशिश सां गॾु हूंदासीं। उन मौक़े ते मशहूर फ़नकार अमानुल्लाह शेख क़ौमी ऐं सूफ़ियाना कलाम चई वेठलनि खे झुमाए छॾियो।
कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदाद कोट।